तो को भी रोड जो है ट्रैफिक जे काबिल ही ना है। थोड़ो ये रस्तो खाली करे ता भली जो मथे ना बिहारियूं चओ त गलत आहे हिते अलाह केतिरा था थियनि। अनाउंसमेंट थींदी सभु परे कंदा त असां बि परे थींदासीं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम आहे सिंध इशू ऐं मां आहियां मां जो मेज़बान मुनव्वर हिंद। नाज़रीन, अॼु पाण ॻाल्हि कंदासीं त लाड़काने शहर जे अंदरि ट्रैफिक जो जेको निज़ाम आहे उहो इंतिहाई ख़राबु आहे ऐं लाड़काने जे अंदरि जेके ट्रैफिक आहे उहो तमामु घणी आहे, जंहिंजे करे जेके शागिर्दाणियूं स्कूल वञनि था उन्हनि खे घणी तकलीफ़ थिए थी। अक्सर करे गर्मीअ जे सबबु जेको आहे रोड जेके मेन आहिनि उहे ब्लॉक रहनि था। चिंचू रक्षा जेके आहिनि उहे हज़ारनि जे तादाद में आहिनि ऐं ॿिया जेके रक्षा LPG गैस ते हलनि था उहे बि हज़ारनि जी तादाद में आहिनि। तमामु अनलिमिटेड रक्षा हुजण जे करे ऐं रोडनि रस्तनि ते जेको आहे रेड़नि वारा बीहण जे करे रोड ब्लॉक रहनि था। शहरनि खे तकलीफ़ थिए थी। शहरी जेको आहे पंहिंजी मंज़िल जे तरफ़ पहुचण में उन्हनि खे ॾुखियाइयूं पेश अचनि थियूं, या जेके शागिर्द स्कूल जे टाइम ते उहे पहुची नथा सघनि, उहे केतिरा ई कलाक जेको आहे रोड बंदि हुजण जे करे स्कूल में वञण सबबु उन्हनि खे तकलीफ़ थिए थी। या ख़ासि तौर ते जेके मरीज़ आहिनि एमरजेंसी सूरत में एम्बुलेंस जेको आहे उन्हनि खे रस्तो नथो मिले, उहे अस्पताल में पहुची नथा सघनि, या एमरजेंसी सूरत में जेके मरीज़ जिन खे घणी तकलीफ़ थिए थी उहो बि अस्पताल ताईं नथा पहुची सघनि। इन हवाले सां लाड़काने वासियुनि खां पुछंदासीं त ट्रैफिक जी रवानगी ऐं ट्रैफिक सबबु उन्हनि खे केतिरी तकलीफ़ पेश अचे थी। गॾोगॾु इंतिज़ामिया सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि कहिड़ा ट्रैफिक जे हवाले सां क़दम खयां आहिनि। शहर जे अंदरि जेकी ट्रैफिक जाम रहे थी या इंक्रोचमेंट करे रोड रस्ता ब्लॉक कया विया आहिनि, शहरनि खे अचण वञण में तकलीफ़ थिए थी, ट्रैफिक खे अचण वञण में तकलीफ़ थिए थी। इन सॼे मामले जी सूरत हाल जे लाइ लाड़काने वासियुनि खां पुछंदासीं त उहे हिन बाबति छा था ॿुधाइनि। छा सूरत हाल आहे शहर जे अंदरि, ट्रैफिक जी रवानगी कीअं बहितर करे सघिजे थो, शहर जे अंदरि रोड रस्ता कीअं ख़ाली कराए सघजनि था। इन सॼी सूरत हाल ॼाणण जे लाइ लाड़काने वासियुनि खां पुछूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। लाड़काने जे पुराणे स्टान वारी पुल आहे, जिते हिन मेन पुल ते जेको आहे ॿुधायो थो वञे त ट्रैफिक हलकार हिननि खां पैसा वठी हे रेडियूं बीहारनि था, जंहिंजे करे जेको रोड रस्ता ब्लॉक था थियनि ऐं माण्हू जेके आहिनि उहे हिते जेको आहे अक्सर करे गाॾियुनि में फासी वञनि था, रोड रस्ता ब्लॉक थियनि था, जंहिंजे करे उहे पंहिंजी मंज़िल जे तरफ़ नथा पहुची सघनि। साईं रोज़ी काथे कयूं तव्हां ॿुधायो न काथे कयूं, तव्हां जिते जॻह ॾियो हुते असां भई बीहूं था। न साईं ईअं न आहे, मरीज़ जेके अस्पताल वञनि था रोड बंदि थो थी वञे। केरु कंदो रब साईं, बाक़ी असां काथे जिते तव्हां चओ हुते बीहारियूं, जिते तव्हां चओ। तव्हां खां पुछां थो त माना इहो रोज़ीअ जो हल आहे त तव्हां पाण रोज़ी करे ॿिए खे तव्हां जिते चओ हुते असां रोज़ी कयूं, ॻाल्हि ख़तम थी। तव्हां जिते चओ हुते बीहूं साईं, तव्हां जिते चओ हुते रोज़ी कयूं था। बच्चनि जी रोज़ी आहे, बचड़ा असां तव्हांखे जवाबु ॾियूं था न साईं। हाणे रोज़ी काथे कयूं ॿुधायो तव्हां। ट्रैफिक वारा भला पैसा वठंदा, पैसा छा खां वठंदा साईं, ख़बर पई आहे पैसा साईं पैसा छा वठंदा, पैसा छा खां वठंदा साईं। तव्हां थोरो इहो रस्तो ख़ाली करे बीहो साईं, हेॾे साइड तव्हां भली जो मथे न बीहारियूं चओ त पुल ते थोरो ई बीहो आहे साईं। हाणे तव्हां जिते चओ हुते बीहारियूं। टाइम जो की रेडी हलाईंगे रेडी हलाईंदे साईं मिड़ी 20-25 साल थिया आहिनि। हिते घणो टाइम थियो पुल ते बीहण, हिते थोरो टाइम थियो मूंखे। हे माण्हू दाऊं था कनि त पुल ते रेडियूं बीहण जे करे ट्रैफिक बंदि थी वञे, अस्पताल में मरीज़ नथा पुॼी सघनि, छो रोड बंदि थियो आहे। साईं जेके विच में जेके घुमनि था न उहो उन्हनि कमु ख़राबु कयो, बाक़ी ॿिया जेके पासे सां रोज़ी कनि था उहो ग़रीब सही था। पासे सां बि पुल ते त न आहे बीहणो न साईं, मिड़े ग़रीब माण्हू काॾे वञनि भला रेट रोज़ी रिज़ी कंदा न, ग़रीब रोज़ी करे बाक़ी ॿियनि खे भली तकलीफ़ अलाह कंदो, तकलीफ़ कंहिंखे बि न ईंदी। शागिर्द स्कूल नथा वञी सघनि, मरीज़ अस्पताल नथा पहुची सघनि। इहो सही ॿाहिरि जेके रोडनि ते जेके हूंदा आहिनि इहो रश आहे, हिते सदाई ट्रैफिक खुलियल आहे जाम। बीहण जूं ॿियूं बि खोड़ जॻहियूं आहिनि, रोड ते छो बीहे माण्हू, काॾे वञे साईं माण्हू जेके रोज़ी कंदा न। ट्रैफिक वारा ॿुधो आहे पैसा था वठनि, असां को न वठंदा आहिनि, वठंदा आहिनि कंहिंखां बि न वठंदा आहिनि तक़रीबन। इहो नेठि हल्को सल्को कमु हलंदो आहे, बाक़ी पैसो न वठंदा आहिनि। रश घणी थी थी वञे, ट्रैफिक जाम थी वञे, तमामु वधीक माण्हुनि खे जेको आहे टाइम ते नथो पुॼी सघे, ॿार बच्चा स्कूल में नथा वञी सघनि। उनजे बावजूदि जेको आहे रश खे थोरो साइड कराए वञी ऐं माना रोड रस्ता ख़ाली हुजनि। ईअं न आहे त कोई कंहिं कम लाइ वञे, कोई मरीज़ आहे कहिड़े हिसाब किताब सां वञे थो त माण्हू सही सहूलियत सां वञे, उते टाइम सां पुॼी वञे साईं। अक्सर करे जेके चिंची रक्षा आहिनि, मासूम ॿार था हलाइनि, एक्सीडेंट था कनि, उन लाइ छा मौसूमनि खे बि न आहिनि हलाइण साईं। ॾिसो न ब्रेक फेल थो थी वञे, माण्हू एक्सीडेंट मिंट थो थी वञे, पोइ यार चवंदा यार अलाह जी ॻाल्हि आहे, अलाह बि ईअं नथो चए त नंढा मासूम ॿार हलाइनि। ईअं न आहे, वॾा हलाइनि, ड्राइवर सुठो हुजे,
ईअं त हर कोई नंढो ॿार बि हलाए थो वञे साईं, पर हुनजी मज़बूताई बि त हुजे न। ग़लति आहे हिते अलाह किथे था ध्यानु असां थियनि था माण्हुनि खे अचण वञण में तकलीफ़ थिए ग़लति आहे इहो असां पाण चऊं था त ग़लति आहे को कानून हुजणु खपे न त बिल्कुलु बिल्कुलु असां थोरो ई थाटे थोरो ट्रैफिक जेको आहे जाम न थिए, रोड रस्ता ख़ाली हुजनि। इन में कोई शक ई न आहे दादा, इहा शइ हुजणु खपे। चार अचे थो माण्हू रोड ते गाॾी थो बीहारे छॾे। बहरहाल जिते किथे आहे थोरो सिस्टम कानून सही हुजणु खपे। तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं त ट्रैफिक जो जेको इशू आहे शहर में, साम्हूं तव्हांखे मां ॾेखारियां हीउ कार वारो आहे जेको हिते कार रोड ते बीहारे वियो आहे। हीउ तव्हांखे असां उहे मंज़र मोबाइल में पंहिंजी रिकॉर्डिंग में ॾेखारियूं पिया कैमरा जे ज़रिए त हीउ माण्हू अचनि था जेके रोडनि ते ई गाॾियूं बीहारे हलिया था वञनि। हीउ कार वारो कार रोड ते बीहारे वियो, चिंची वारो जेको आहे चिंची रक्षा रोड ते बीहारियो। को कानून कोन्हे। ट्रैफिक जेके अमलदार आहिनि उहे शाम में साम्हूं जेको बीठा आहिनि उहे को बि ट्रैफिक जे हवाले सां कमकार न पिया कनि, सिर्फ़ु पंहिंजी ड्यूटी फॉर्मेलिटी पूरी था कनि। अक्सर माण्हू इल्ज़ाम हणनि था त हीउ ट्रैफिक वारा पैसा था वठनि। हाणे हीउ कानून आहे असांजे लाड़काणे में त गाॾी बि रोड ते पार्क कयो, चिंची रक्षा बि रोड ते बीहारियो ऐं रेड़ा बि रोड ते बीहारियो। पोइ ज़ाहिरी आहे आवाम खे तकलीफ़ थिए थी, आवाम दाऊं करे थो, आवाम परेशान थिए थो। लाड़काणे जो जेको पुराणो स्थान आहे हुनजो ई चौक आहे, साम्हूं कोशिशि कंदासीं इहे ट्रैफिक जा जेके अहलकार आहिनि उहे त रोड ते बीठा आहिनि, हुननि जे साम्हूं गाॾियूं जेके बीहारियूं थियूं वञनि, रोड ब्लॉक कयो थो वञे। जेके रेडियूं आहिनि उहे बीठल आहिनि, हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था, कोशिशि कंदासीं ट्रैफिक अमलदारनि खां पुछंदासीं त हिन बाबति जेको आहे सो छा मामिलो आहे। साईं ट्रैफिक जो वॾो इशू आहे शहर जे अंदरि ऐं ख़ासि तौर ते असांखे हिन जेकी पुल आहे हुन ते रेड़ा बीठल नज़र अचनि था। ट्रैफिक वारा तव्हां हिते शाम में वेठा आहियो, गाॾियुनि जी रवानगी त न पिया कयो? बिल्कुलु रवानगी असांजी जवान टई चारे रोड ते इनशाला तव्हांखे जॾहिं तॾहिं ओल्ड पुल ते मिलंदा। बिल्कुलु ठीकु आहे सर, इनशाला रवानदारीअ में हिते तव्हां भले सॼे आवाम खां पुछो, असां सां बिल्कुलु आवाम बिल्कुलु चवंदो त हीअ ट्रैफिक वारा पंहिंजी सची दिलि सां नौकिरी कंदा। सर्किल 2 ज़ून 2 तव्हां हिते भले जेको बि में आवाम आहे या दुकान आहिनि हिन खां तव्हां पुछो। असांजी ड्यूटी हिन पुलिस जी ड्यूटी इनशाला बाइज़त बाइख़लाक़ असां इहो चवंदा आहियूं त आवाम पंहिंजे घरनि ताईं रसाई वञे आराम सां। माण्हू दाऊं था कनि त जेके अस्पताल मरीज़ वञनि था या शागिर्द स्कूल वञनि था, रोड बंदि थो रहे। हीअ जेके रेड़नि वारा पुल ते बीहण जो कहिड़ो कानून आहे? असां हिन लाइ बार बार चवंदा आहियूं त इहा हटे, बिल्कुलु हिन एंक्रोच खे हटाइण लाइ असां तयारु हूंदा आहियूं। हिन महिल बि असां ताउन करण लाइ ट्रैफिक या डिस्ट्रिक्ट पुलिस असांजा बाला ऑफिसर इन शइ खे चाहींदा आहिनि त इहा शइ हटे। रस्तो हमवार थिए, कंहिं माण्हू खे केरु हटाईंदो? साईं हटाइण लाइ जॾहिं ऑफिसर हुकुम ईंदा बिल्कुलु मां हुकुम जो पाबंद आहियां। हाणे मां रिकॉर्डिंग कई आहे त हीअ कार बि रोड ते बीठी आहे, चिंची बि रोड ते बीठी आहे ऐं रेड़ा बि रोड ते बीठा आहिनि। उन्हनि खे मां त न हटाईंदुमि, तव्हां इहो असांजो हटाइण जो कमु आहे। मेन रोड आहे असांजो जेको असां हलायूं था हिन महिल, ठीकु आहे सर। परते पुलिस वारा रखियल हूंदा आहिनि, उन पुल ते छो नथा हटायो? पुल ते बिल्कुलु हटाईंदा आहियूं। कहिड़ी बि असां वटि हिते ॾिसो जेकी मुंहिंजी ड्यूटी आहे, जिते मुंहिंजी आहे ओल्ड पुल 1 ते पहिरीं साइड ते का बि गाॾी बीठल आहे, मां ज़िम्मेवारु आहियां। मां हटाईंदुमि बि ऐं उन्हनि खे कढंदुमि बि, इहो मुंहिंजो कमु बि आहे। ऐं मां हिन रेड़े लाइ जेको तव्हां अर्ज़ु कयो, हिन लाइ असांजो भाउ चवंदा त भले हिन लाइ म्यूनिसिपालिटी आहे एंक्रोचमेंट आहे अचे, ताउन करण लाइ तयारु आहियूं। असां बिल्कुलु बि हुनखे हिफ़ाज़त कंदासीं। पार्टी वारा चवनि था त असां कार्रवाई कयूं था, वरी ट्रैफिक वारा उन्हनि खे बीहारनि था। एसी लाड़काणो सां हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी, हुनजो इंटरव्यू कयो, उहो थो चए त साईं ट्रैफिक जी ज़िमेदारी आहे। साईं ट्रैफिक जेकी ज़िमेदारी आहे ट्रैफिक रहंदा कयूं था, बिल्कुलु माण्हुनि खे सिधो रस्तो ॾियूं था, असांजो इहो ई कमु आहे। बाक़ी एंक्रोच हटाइण लाइ असां बिल्कुलु ताउन कंदा। म्यूनिसिपालिटी एंक्रोचमेंट ईंदी, असां ताउन बि कंदासीं, हटाईंदासीं बि, बिल्कुलु ताउन बि कंदासीं। उन सां वञी नौकिरी बि उहा बि कंदासीं, हीअ बि नौकिरी कंदासीं इनशाला। भाईजान गाॾियुनि खे सिधो क्लियर, भाईजान खे रस्तो ट्रैफिक अहलकार जो ॻाल्हियूं ॿुधियूं, हुनजो इहो चवणु आहे त उहो ट्रैफिक जी रवानी लाइ बिल्कुलु कमु कनि पिया ऐं उहो पंहिंजे जेको आहे ड्यूटीअ ते मौजूदु आहिनि। पर अक्सर माण्हू जेके आहिनि उहे शिकायत कनि था, दाऊं कनि था त चौक बंदि हुजण जे करे, रोड रस्ता बंदि हुजण जे करे शागिर्दनि खे स्कूल में वञण में तकलीफ़ थी थिए। उन सां गॾोगॾु जेको आहे मरीज़ जेके अस्पताल में वञनि था उन्हनि खे तकलीफ़ थिए थी। रोड रस्ता ख़ाली हुजणु खपनि, कानूननि जी पासदारी हुजणु खपे ऐं हर शहरीअ खे ॿिए शहरी जो ख्यालु हुजणु खपे। त शहर जे अंदरि ट्रैफिक तमामु घणी जाम रहे थी। चिंकी रक्षा, LPG गैस वारा रक्षा हज़ारनि जी तइदाद में आहिनि। रेडियूं रोडनि ते बीहनि थियूं, माण्हू गाॾियूं रोडनि ते बीहारे था वञनि, शागिर्द स्कूल नथा वञी सघनि, मरीज़ अस्पताल नथा वञी सघनि। छा चवंदो शहर जे लाइ? साईं इहो चवंदासीं त असांजे लाड़काणो जेको आहे अॻे जेको असांजो काफ़ी टाइम अॻ में लाड़काणो हो उहो बहितरीन तरीक़े सां हो। हाणे लाड़काणो माशाअल्लाह तरक़ी त करे चुको आहे,
पर आवाम सां आज़ार थी वियो आहे। आज़ार इहो आहे त ॾिसो रोड रस्ता बिल्कुलु ठहिया आहिनि या तरक़ी थी आहे, पर हालात इहा आहे त को बि रोड जेको आहे ट्रैफिक जे ॾियण क़ाबिल ई न आहे। शहर में चिंग चिंग जो एतिरो आज़ार वधी वियो आहे जो भली ठीकु आहे, रोज़गार पंहिंजी जॻह ते आहे, पर जेकॾो हिकिड़ो गिलास जो पाणी पीअण जो पूरो हुजे उन खां वधीक जो न जो ज़ाहिर आहे उहो पाणी ॿाहिरि हारबो। एतिरियूं चिंग चिंग थी वियूं आहिनि जो को असांजो उमिरि रसीदा माण्हू त कंहिं रोड सां वञण जे लाइ को वञी नथो सघे। ऐं उन खां पोइ फुटपाथुनि ते दुकानदारनि जा कब्ज़ा आहिनि, उन्हनि खां थी सघे थो अलाए केरु मंथलियूं थो वठे, उहो चवंदा बाबा असां पैसा था भरियूं। रोडनि ते जेके रेडियुनि वारा जेके बीठा आहिनि उन्हनि जो रोज़गार पंहिंजी जॻह ते आहे, पर ईअं बि त न आहे न त ट्रैफिक खे जेको आहे जाम थी वञे। नंढा मासूम ॿार स्कूल था वञनि, उहे केतिरा एक्सीडेंट था थियनि उन्हनि जा। असांजा उमिरि रसीदा माण्हू जेके आहिनि उहे शहर खां घर खां ॿाहिरि निकिरी कोन था सघनि पिया, सॼो ॾींहुं घरनि में वेठा आहिनि माण्हू। इहो असां गवर्नमेंट खे अपील कंदासीं त महिरबानी करे का प्लानिंग ठाहियो शहर जी सुठे नमूने सां, जंहिंमें ट्रैफिक बि पंहिंजे पूरे हिसाब सां हुजे ऐं उन्हनि ते कंट्रोल कयो। चिंग चिंग ते बि कंट्रोल कयो। अञा बि ट्रकियूं ॿुधूं था चिंग चिंग जूं लहंदियूं थियूं वञनि पियूं, उन्हनि ते कंट्रोल कयो। ठीकु आहे 1000 2000 3 हुननि जो रोज़गार आहे, उनखे रखो। ॿाहिरि ॾाढनि खां चिंग चिंग वारा अचनि था, सुबुह शहर में काए था अचनि, सॼो रोज़गार करे वरी शाम जो वापसि वञनि। ईअं तादाद तमामु रक्षनि जो चिंग चिंग जो शहर में वधी वियो आहे। आवाम तमामु वॾे आज़ार में आहे। ही बंदर रोड ते मौजूद आहियूं। ही मुख़्तलिफ़ जेके दुकानदार आहिनि उहे वेठा आहिनि। ही हिकिड़ो जेके ताला ठाहे पियो उहो बि मेन रोड जे मथां वेठो आहे, उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। माण्हू दाऊं कनि था रोड ब्लॉक थो थी वञे, रोड रस्तनि ते इनक्रोचमेंट था कयो, इहो सुठो अमल आहे? न सुठो न आहे सर। ॿिया सभु वेठा आहिनि, असां वेहण में छा थियो, रोसी था कयूं, ग़रीब आहियूं न। रोज़गार बिल्कुलु करणो खपे, सुठी ॻाल्हि आहे, पर रोज़ी करण सां रोड बंदि करे ॿिए खे तकलीफ़ में न असां थोरी था ॾियूं सर। असां रोज़ी था कयूं, घर था हलायूं, असां तकलीफ़ छो था ॾियूं? असां पंहिंजे बचनि जी रोज़ी था कयूं। तव्हां हिते वेठा आहियो, तव्हां सां भरिसां वरी 4 मोटरसाइकिलियूं बीठियूं, रोड ॾिसो घणा फुट बाक़ी तव्हां पाण ॿुधायो। सर हिसाब जी ॻाल्हि न आहे, ॿिया बि वेठा आहिनि, मां छा जवाबु ॾियां? मां रोज़ी कयां थो, मां कुझु जवाबु नथो ॾेई सघां। ॿिया वेठा आहिनि, बिल्कुलु मञा थो मां, ॿिया ग़लति कमु था कनि, तव्हां बि कंदा? न सर न कंदा सर। रस्तो हुजणु खपे न, को डिसिप्लिन कानून। जी जी बिल्कुलु हुजनि सर, बिल्कुलु इंक्रोचमेंट थींदी, सभु परे कंदा त असां बि परे थींदा, त जीअं सभु कंदा हूअं असां बि हूंदा आहियूं सर। बिल्कुलु माण्हू दाऊं था कनि था, रोड रस्तनि ते विच ते कंप्यूटर रखी वेही रहिया आहियो, रोड ब्लॉक थो थिए। हर कोई पंहिंजी रोज़ी थो करे, सामान बि गॾी वेठा दुकान वारा, असां बि पंहिंजो रोज़ी लाइ। रोज़गार करणु सुठी ॻाल्हि आहे, हर माण्हू करे, पर रोज़गार करण सां गॾोगॾु रोड बंदि करणु, ॿिए खे तकलीफ़ ॾियणु सुठो। सही तकलीफ़ त हर इंसान खे आहे न, वो गाॾियुनि वारनि खे थोरी तकलीफ़ आहे। गाॾियुनि वारा चिंग चिंग वारनि खे था ॾियनि, चिंग चिंग वारा वरी कारनि वारनि खे तकलीफ़ था ॾियनि। हर कोई रोज़ी थो करे। तव्हांखे रोड ते वेहणु मुनासिबु? रोड ते हर कोई वेठो आहे जानी मुंहिंजा, असां न वेठा आहियूं रोड ते। रोड ते अलाए केतिरा माण्हुनि जो अलाए केतिरो कारोबार आहे, असांजो त हज़ारनि जो माण्हुनि जो करोड़नि जो बि कारोबार रोड ते हले थो। जेकॾहिं ॿिया ग़लति कमु कनि तव्हां बि कंदो? न ईअं त न आहे, कानून त सभिनि लाइ आहे। जेकॾहिं उनखे कानून चवंदो त असां बि न वेहंदासीं। मतिलबु आहे जेकॾहिं ॿिया बि वेंदा त तव्हां? न ॾिसो न, जेकॾहिं दुकान वारा ॿाहिरि सामान कढनि था, उन्हनि जे करे असां बि आड़ में वेठा आहियूं, त अवल दुकान वारनि खे चवंदा, जेकॾहिं असांखे अवल चवंदा त असां बि इहो तस्लीम कयो था त वेहणो त ग़लति आहे। उहो त हाणे गैर कानूनी त आहे न हर शइ, जेको बि आहे को असांखे लिखी थोरी ॾिनो अथव तव्हां हिते वियो। हा मजबूरी आहे, रोज़ी कयूं था, गवर्नमेंट लिखी त न ॾिनो आहे न तव्हां हिते वेही रहो। त को बि रोड जेको आहे ट्रैफिक जे ॾियण जो क़ाबिल ई न आहे। थोरो इहो रस्तो ख़ाली करे तव्हां भले चओ मथे न बीहारियूं चओ त ग़लति आहे, हिते अलाह केतिरा था थियनि। इंक्रोचमेंट थींदी, सभु परे कंदा त असां बि परे थींदासीं। प्रोग्राम सिंध इशू में भलीकार असां सां लाड़काणे वासी मौजूदु आहे, उनखां पुछंदासीं त ट्रैफिक ऐं इनक्रोचमेंट सबबु शहरी परेशान आहिनि, उनजो छा चवणु आहे? ऐं शहर जे अंदरि तमामु वॾो मसइलो आहे ट्रैफिक जो, इनक्रोचमेंट जो, छा चवणु? बिस्मिल्लाह रहमान रहीम। जी त तव्हां धरती न्यूज़ खां आया आहियो दोस्त, साईं मनोहरन साहब। सो ॻाल्हि इहा आहे त तव्हां जेको मौज़ू कयो त ट्रैफिक जेको आहे असां वटि जाम आहे ऐं वॾी परेशानियूं आहिनि। इहो साईं वाक़ई मसइलो आहे, हीउ को हाणे जो मसइलो न आहे, काफ़ी पुराणो मसइलो आहे जंहिंखे हिनमहिल ताईं हल न कयो वियो आहे। ट्रैफिक असांजो ईअं आहे त असांजा जेके रोड आहिनि उहे वन वे बि नंढड़ा आहिनि, जिन में माण्हुनि जो जेकॾहिं सेंटर किथे बि आहिनि त उहो हालत इहा आहे, मोटरसाइकिलनि जो आज़ार, चिंग चिंग जो आज़ार, तव्हांजो रक्षनि जो आज़ार, ॿ टे घंटा उहो गाॾी बीहारे हलिया था वञनि, जंहिंजे करे माण्हुनि जो जेको गुज़र सफ़र क्रासिंग आहे
उहो वॾो शदीद तमामु तेज़ी सां ख़राबु आहे ऐं माण्हू हिक ॿिए सां विढ़नि बि था एतिरे क़दुरु जो हिक ॿिए जी बेइज़ती बि कनि था ऐं माण्हू असां वटि वरी इहे आहिनि त हिकिड़ो इख़लाक़ दाइरे में बि कमु नथो हले त को कंहिंजे दर ते कंहिंजे जॻह ते कंहिं सेंटर ते बीहारियूं था कंहिं दुकानदार वटि बीहारियूं था त उन जी इज़त नथा कयूं ऐं असां अणढंगो ॻाल्हाए करे उन सां झेड़े जी ॻाल्हि था कयूं पर इहो मुनासिबु न आहे। इंतिज़ामिया खे कोशिशि करणु खपे त जेकी शहर में तमामु तेज़ी सां ट्रैफ़िक जाम आहे ऐं जंहिंजो हल हिमल ताईं न थी सघियो आहे ऐं एतिरो चवंदुमि त हिकिड़े शहरी हैसियत सां त ट्रैफ़िक अमलदार जेके बि दोस्त ॿाहिरि आहिनि उहे बि असांजा दोस्तनि शहर जे ॾिठल वेठल आहिनि घटि में घटि इहो पंहिंजो क़दम खणनि त शहर में जेकी माना घणी अफ़रा तफ़री आहे जंहिंजे करे माण्हुनि खे तकलीफ़ थी थिए हिकिड़ो माण्हू मरीज़ हॉस्पिटल ताईं न पहुचे ऐं रस्तो बंदि हुजे या ट्रैफ़िक जेको आहे एॾी जाम हुजे जो उनखे हल न करे सघिजे कलाकनि जा कलाक गुज़री वञनि। तव्हांजो अलाहाबाद चौक ॾिसो मेन चौक आहे तव्हांजो पाकिस्तान चौक ॾिसो या रेशम गली वारो जेको गुलनि वारो रोड आहे उहो बि एतिरो त जाम आहे जो तव्हां शायदि क्रॉस बि कंदो त लेडीज़ खे बि परेशानी एतिरी थींदी लहंदे बि परेशानी थींदी आहे। जॾहिं रेशम गली में माण्हू ख़रीदारी करणु वञे थी लेडीज़ या मर्द त उहो वॾे बेज़ारी में थो वञे ऐं तमामु हिकिड़ी बदहाली जे हिन में वञे थो। मां एतिरो इंतिज़ामिया खे चवंदुमि त महिरबानी करे तव्हां ट्रैफ़िक ते ध्यानु ॾियो ऐं इंतिज़ाम ख़ासि करे DC खे या SP साहिब खे त घटि में घटि तव्हां उनखे अमल करायो त जीअं माण्हुनि जो मसइलो हल थी सघे छो त हीउ कोई आम माण्हुनि जो मसइलो न आहे सभिनि जो गॾियल मसइलो आहे। अगरि असां इन ते न ॻाल्हाईंदासीं ऐं पंहिंजो रोड जेके वन वे आहिनि उन्हनि खे क्लियर न कंदासीं त पोइ मां सम्झां थो त असां वटि नुक़सानु आहे घणो ऐं तव्हां न्यूज़ वारनि जेको आहे इहा शइ खई आहे तमामु बहितरु खई आहे छो त इहो पुराणो मसइलो हाणे जो मसइलो न आहे। सो हिकिड़े शहरी हैसियत मां चवंदुमि त घटि में घटि तव्हां ट्रैफ़िक खे दुरुस्त कयो ऐं जिथे जिथे गाॾियूं बीठियूं आहिनि उन्हनि खे तव्हां चेक कयो ट्रैफ़िक वारा छो त इहो तव्हांजी ड्यूटी आहे। तव्हां शायदि इहा कंदो त तव्हांजे लाइ बि बहितरी आहे आवाम जे लाइ आवाम तव्हांजी तारीफ़ कंदो इंतिज़ामिया जी तारीफ़ कंदो को मुंहिंजी हिकिड़े जी न कंदो कंहिं साफ़ जी न कंदो कंहिं इंतिज़ामिया ॿियनि जी न कंदो छो त हीअ महिल सभिनि जो मसइलो आहे। असांजा ॿचिड़ा ॿार आहिनि तव्हांजा दोस्त ॿाहिरि उन्हनि जी उमिरि वञनि सभु शहर में अचनि वञनि थियूं ऐं तकलीफ़ घणी आहे दोस्तनि पिरी प्यारनि खे। सो एतिरो ई चवंदुमि त हिकिड़े शहरी हिसे सां तव्हां महिरबानी करे न्यूज़ वारा बि ऐं प्लस में इंतिज़ामिया जेकॾहिं DC SP साहिबु आहे ऐं ट्रैफ़िक जो सार्जेंट आहे उनखे बि चवंदुमि त महिरबानी करे तव्हां जेको हिकिड़ी नंढे अदना शहरी हैसियत में मां जेको चवां थो उन ते अमल कयो वञे त बहितरु थींदो। शहरनि खे ॾुखियाइयूं पेश अचनि थियूं उन वक़्तु मां लाड़काणे जे मसरूफ़ तरीन रोड बंदर रोड ते मौजूदु आहियां। ही पाकिस्तानी चौक ऐं बंदर रोड ॿ जेके हिते इलाइक़ा आहिनि जेके लॻनि था हिनखे ही मेन रस्तो आहे। हिन जे भर में रेशम गली आहे जिते लेडीज़ अचे थी ऐं ख़रीदारी करे थी। मां तव्हांखे ॾेखारियां कैमरामैन ॾेखारींदो त इहो रोड आहे हीअ मोटरसाइकिलनि जी पार्किंग आहे 4 फुट 5 फुट बि रस्तो न आहे जंहिं मां माण्हू हिते वञी सघे ऐं हिते रोडनि ते जेको आहे हीअ कंप्यूटर जेको आहे उहे रखिया विया आहिनि सामान रोड ते रखियो वियो आहे मोटरसाइकिलियूं रोड ते बीठल आहिनि ऐं को बि मतिलबु कानून न आहे को बि डिसिप्लिन न आहे। शहरियुनि खे तकलीफ़ थिए थी ऐं जेको शहरी दाऊं कनि था त ट्रैफ़िक जी रवानगी में उन्हनि खे तकलीफ़ थिए थी। माण्हू जेके मुख़्तलिफ़ रस्तनि ते सफ़र कनि था कलाकनि जा कलाक सख़्तु गर्मी में हू परेशान रहनि था त हीअ आख़िरकार हिन ते केरु अमल कराईंदो हीअ डिसिप्लिन क़ाइमु केरु कराईंदो रोड रस्ता ख़ाली केरु कराईंदो इन सॼी सूरत हाल जे हवाले सां लाड़काणे वासियुनि जूं बि अवां ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। इंतिज़ामिया जो बि मौक़िफ़ असां ॼाणण जी कोशिशि कई आहे त तव्हांखे ॿुधायूं त इंतिज़ामिया हिन हवाले सां केतिरो कंट्रोल करे सघी आहे। प्रोग्राम सिंध इशू में भलीकार असां सां गॾु AC लाड़काणो राजा दरिया खान कुरैशी असां सां गॾु मौजूदु आहिनि। उनखां पुछंदासीं त लाड़काणे जे अंदरि ट्रैफ़िक जो जेको इशू आहे अक्सर ट्रैफ़िक जेको आहे जाम रहे थी स्कूल जी तरफ़ जेके शागिर्द या शागिर्दाणियूं वञनि थियूं उन्हनि खे बि तकलीफ़ थिए थी या शहर जे अंदरि लाड़काणे में घणी गर्मी हुजण जे करे जॾहिं ट्रैफ़िक जी रवानी मुअतल थिए थी त माण्हुनि खे पंहिंजे मुख़्तलिफ़ जेके माॻ आहिनि वञण ते उन्हनि खे तकलीफ़ थिए थी। इन समूरी सूरत हाल ॼाणण जे लाइ ऐं लाड़काणे जे अंदरि अक्सर रोडनि ते जेके रेड़ा बीहनि था या जेके इनक्रोचमेंट कई वञे थी उनजे करे बि माण्हुनि खे घणी तकलीफ़ थिए थी त AC लाड़काणो खां मालूम कंदासीं पुछंदासीं उन केतिरियूं कार्रवायूं कयूं आहिनि शहर जे अंदरि शहर खे बहितर करण जे लाइ कहिड़ा इंतिज़ाम कया विया आहिनि उन खां पुछूं था। साईं शहर जे अंदरि जेकी सूरत हाल आहे हिन वक़्तु इनक्रोचमेंट ऐं ट्रैफ़िक जी ख़ासि करे ट्रैफ़िक जो वॾो इशू आहे लाड़काणे में रोड रस्ता सोड़ा आहिनि नंढा आहिनि जंहिंजे करे माण्हुनि खे तकलीफ़ थिए थी कहिड़ा क़दम खया विया आहिनि ट्रैफ़िक। अस्सलाम वालेकुम हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त ट्रैफ़िक जी रवानी जे लाइ ट्रैफ़िक जा जवान
असांजा जेको आहे सो एडमिनिस्ट्रेशन जो जेको जेके बांह थियनि था, एंटी इंक्रोचमेंट जा जवान अचनि था, या टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जा या लाड़काणो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जा जेको बि अमलो आहे उहो साथ में सभिनी सां गॾु हलंदा आहियूं। ॻाल्हि अचे थी ट्रैफिक जी रवानी सां, त ट्रैफिक जी जेका आहे नफ़री जी शार्टेज आहे। मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी अक्सर करे जेके असांजा हिते सब डिवीज़न में SDPOs आहिनि, SDPO सदर थियो, SDPO सिविल लाइन थियो, SDPO हैदरी थियो, उन्हनि सां गॾिजी करे बि असां पंहिंजूं कार्रवाइयूं कंदा रहंदा आहियूं। लास्ट टाइम असां बंदर रोड ते एंटी इंक्रोचमेंट जी हिकिड़ी कार्रवाई कई हुईसीं, जंहिंमें मूंखे न चवणु घुरिजे शहर जा साञा बंद त उन्हनि शयुनि खे सहाराइनि था, पर उते जेके मक़ामी बंदर रोड ते जेके ॿार रखी वेठा आहिनि उहा ॻाल्हि उन्हनि खे ॾाढी बुरी लॻी हुई। पोइ उन्हनि छा कयो, हाणे असांजी एंटी इंक्रोचमेंट ड्राइव हले थी पई, तव्हां ड्राइव दौरान अगरि कंहिं बि क़िस्म जो को मिसबिहेव कंदो त असां सरकारी तौर ते पंहिंजो क़दम खणंदासीं। ऐं जीअं असांजो कंबर चौक आहे उते वक़्तनि ब वक़्तनि असां कंदा रहंदा आहियूं, जेका बि ड्राइव हूंदी आहे रोड ते का बि कोच असां बीहण कोन ॾींदा आहियूं। बाक़ी जेके रेड़ा आहिनि उहे पुष्काट आहिनि, उन्हनि खे चवंदा आहियूं त तव्हां अॻिते मूव थींदा हलो, हिकु हंधि बीहंदव त ट्रैफिक जी रवानी मुतासिर थींदी। ऐं ॿी बि हिकिड़ी ॻाल्हि जेको आहे सो अव्हांखे ॿुधायां त कुझु टाइम पहिरियां हाणे रिसेंटली कमिश्नर लाड़काणो डिवीज़न जे तरफ़ खां 144 कलम लागू कयो वियो आहे त बंदर रोड ते चिंची न हलंदी। उन चिंची हलण सां हिकु त ट्रैफिक जी रवानी बि मुतासिर थिए थी, ॿियो जेके नंढा ॿार चिंची हलाइनि था उहो हादसनि जो सबबु बि थिए थो। इहो बि असां लाइज़ान कयो आहे। SDPO हैदरी जी जेका आहे जुरिसडिक्शन अचे थी, मां ऐं SDPO हैदरी गॾिजी करे इहा बि असां विज़िट कई असीं, इंश्योर करायोसीं त बाबा उन बंदर रोड ते कंहिं बि क़िस्म जी का चिंची वग़ैरह न हलंदी। हाणे रिसेंट असां हिकिड़ो ॿियो असांजी कल्ह टियों हिकिड़ी मीटिंग थी हुई, जंहिंमें मां म्यूनिसिपल कमिश्नर ऐं SDPO हैदरी असां उहो गॾिजी चयोसीं बाबा जेकॾहिं अञा बि चिंची जो हलणु बंदि नथो थिए त पोइ असांखे हुते माना लकिड़ो हणी करे बंदि करिणो पवंदो इहो स्पॉट जिते 144 लॻल। बिल्कुलु साईं, तव्हां तमामु सुठी ॻाल्हि कई आहे त बंदर रोड वारो जेको इलाइक़ो आहे उते रश थिए थी, लेडीज़ जो घणो अचण वञण बि थिए थो, रेशम गली बि लॻे थी हुनखे, इहा सुठी ॻाल्हि आहे। पर शहर जे अंदरि जीअं तव्हां तमामु आम ॻाल्हि कई चिंची रक्षा जी, त चिंची रक्षा लाड़काणे में अनलिमिटेड आहिनि ऐं एतिरा रक्षा आहिनि जो तव्हांखे हर रोड ते हर चौक ते सभई रक्षा नज़र ईंदा। जीअं तव्हां पाण ॻाल्हि कई त ॿार जेके नंढी उमिरि वारा बि हलाइनि था, छा अहिड़ो लाड़काणो इंतिज़ामिया को सेटअप आणे सघे थी त चिंची रक्षा उन्हनि जी हिकिड़ी लिमिट हुजे? ॿियो उन्हनि जूं जेके गाॾियूं आहिनि नंबर प्लेट्स उन्हनि ते न आहिनि, न नंबर लॻल आहे, को रजिस्ट्रेशन न आहे, अक्सर एक्सीडेंट बि थियनि था चिंची रक्षा जा। शहर में कंहिं गाॾी सां टकराइजनि था, कंहिं ॿार सां टकराइजनि था, कंहिं औरत सां टकराइजनि था, त इन खे कंट्रोल करण जे लाइ कहिड़ो क़दम खणंदव? ऐं ख़ासि तौर ते इन जो वॾो इशू आहे हिकिड़ो त चिंची रक्षा सभई, वरी उन सां गॾु ॿिया जेके रक्षा आहिनि जेके LPG ते हलनि था पिया उहे बि सभई रक्षा, माना हिकिड़ो घणई आहे शहर में उनजी, त उनखे घटाइण लाइ क़दम खणंदी इंतिज़ाम? पता ई आहे हिकिड़ी असां गॾिजी सर्वे कई हुईसीं, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ऐं SDPO हैदरी ऐं जेके ॿियनि सब डिवीज़न जा SDPOs आहिनि, ख़ासि करे ट्रैफिक सां मिली करे असां हिकिड़ी सर्वे कईसीं त लाड़काणे सिटी में जेके 17,000 चिंची रक्षा आहिनि, 9,000 प्लस जेके आहिनि उहे आम रक्षा जेके हलंदा उहे आहिनि, प्लस में ॿी जॻह इन आउट थिए थी उहा डेली बेसिस ते 6 खां 7,000 थिए थी। अराउंड 30,000 जे लॻभॻि या उन खां प्लस जी करे हीअ रक्षा इन आउट ट्रैफिक जी जेका आहे उनखे रवानी खे मुतासिर कनि था। हाणे रही ॻाल्हि ॿिन शइ जी त जेके चिंची रजिस्ट्रेशन आहे, हिकु त एक्साइज़ डिपार्टमेंट जो कमु आहे, उनखे तव्हांजे हिन चैनल जे तवसुत सां चवंदासीं बाबा चिंची रक्षनि जी पहिरियों त रजिस्ट्रेशन कनि। अगरि रजिस्ट्रेशन नथी थिए त पोइ इहे हादसा ट्रैफिक जी रवानी मुतासिर थिए थी, हादसा थियनि था, कंहिं गाॾी सां टकराइजनि था या एम्बुलेंसिस अचनि वञनि थियूं, उन्हनि जी रवानी बि मुतासिर थिए थी पई। नंढी उमिरि जे जेके जुवेनाइल ड्राइवर्स आहिनि उन्हनि जे लाइ बि असां कल्ह टियों ॾींहुं मीटिंग कई आहे त अगरि को बि ॿारु रक्षो हलाईंदो त उनखे असां उनजो रक्षो बि ज़ब्त कयो वेंदो ऐं उनखे बि जेको आहे जेल माणे वेंदो। लाड़काणे शहर में कुझु अर्सो अॻु में सिग्नल्स लॻा हुआ मुख़्तलिफ़ चौकनि ते, त जीअं ट्रैफिक खे कंट्रोल करे सघिजे, पर उहो थोरो अर्सो हलिया सिग्नल उहे ख़तमु थी विया। लाड़काणे में सिग्नल सिस्टम हुजणु खपे एज़ इंतिज़ामिया तौरु, तव्हांजो छा चवणु आहे? जेकॾहिं इहे लॻनि त बहितरी थी सघे थी। लाड़काणे में सिग्नल सिस्टम हुजणु त बहितरी आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ऐं ॿी ॻाल्हि हिकिड़ी आहे त असां जेके पब्लिक पाण आहियूं, असांखे बि पब्लिक खे बि एडमिनिस्ट्रेशन सां ताउन करणु खपे। पब्लिक एडमिनिस्ट्रेशन सां ताउन न कंदी त पोइ कंहिं बि क़िस्म जो मसइलो हल न थी सघंदो। ॾिसो कुझु टाइम अॻु में असां बल्कि डेली बेसिस ते या वीकली बेसिस ते ही असांजी हिकिड़ी पुल आहे
ओल्ड बस स्टैंड वारी मुसलसिल उन ते हिकिड़ी वलार क़ाइमु लॻी पई आहे। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन वारनि सां गॾु एंटी इंक्रोचमेंट फोर्स सां गॾु या जेको आहे सो असांजी डिस्ट्रिक्ट पुलिस सां गॾु असां कार्रवाई त कयूं आहिनि, पर असां मोटी था अचूं त उते हाणे माण्हू पाण जॾहिं कानून ते अमल न कंदो पोइ त कानून हरकत में बि ईंदो। उतां माण्हू असां गिरफ़्तार बि कराया आहिनि, उन ते कानूनी अमल बि करायो आहे, पर पोइ बि डेली बेसिस ते उहा साॻी शइ जेका आहे न उहा उन शइ ते माण्हू अमल पिया आहिनि। पोइ उहो माण्हू जॾहिं कानून ते अमल न कंदो त उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे अॼु ई दांह कंदो, चवंदो साईं सरकार कमु कोन थी करे। पर सरकार कीअं नथी कमु करे? सरकार डेली बेसिस ते वीकली बेसिस ते या हफ़्ते में 3 दफ़ा 4 दफ़ा पंहिंजो कमकार कयूं था, पर पब्लिक खे बि त सोचणु खपे त हीअ जेका सरकार कमु करे त असांजे बहितरी में कमु थी करे, असां सरकार सां ताउन कयूं। सर मुख़्तलिफ़ शहरनि में जेके ट्रैफिक जी तव्हां ॻाल्हि कई त स्टाफ थोरो आहे, असांखे डिसिप्लिन ॿियनि शहरनि में घणो नज़र अचे थो त ट्रैफिक जेकॾहिं तव्हां रोड ते गैर क़ानूनी गाॾी था बीहारियो त चालान कयो थो वञे या उनखे उन लिफ्ट ज़रिए खणी वेंदा आहिनि, रोड ख़ाली कराईंदा आहिनि। लाड़काणे में हर हंधि असांखे किथे कार बीठल रोड ते नज़र थी अचे, किथे मोटरसाइकिल बीठी आहे, किथे मेडिकल सेंटरनि त ॿाहिरों रोड ते ई माना लाइन लॻी पई आहे मोटरसाइकिलनि जी, जीअं जेको आहे घंटी फाटके वारो रस्तो आहे अक्सर इहो बि ब्लॉक रहे थो, मेडिकल सेंटर आहे हुते, त इन जे लाइ बि क़दम खणणु खपे। उन में हिकिड़ी गुज़ारिश कंदुमि त जेके मेडिकल सेंटर्स वारा आहिनि उहे मेडिकल सेंटर त ठाहिनि था पर पंहिंजी पार्किंग नथा ठाहिनि। सो उन्हनि खे तव्हां पंहिंजे चैनल जे थ्रू हिकिड़ो मैसेज बि ॾियो त अगरि मेडिकल सेंटर ठाहिनि था त उन्हनि जी बेसमेंट में या मथे कंहिं बि फ्लोर ते हिकिड़ी पार्किंग ठाहे छॾनि त आम माण्हूअ जो अचणु वञणु मुतासिर न थिए, ऐं उनजे करे एम्बुलेंस जी रवानी बि मुतासिर थिए थी पई। उन मेडिकल सेंटर ते या मखसूस अस्पताल में एम्बुलेंस या को पेशेंट पुॼी कोन थो सघे। कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो ट्रैफिक जे हवाले सां, शहरनि खे सहूलियतूं थियनि, तकलीफ़ न थिए, कहिड़ो मैसेज? त मुंहिंजो मैसेज इहो आहे त सुठे शहरी हुजण जो सबूत ॾियो, सरकार सां ताउन कयो ऐं कंहिं बि क़िस्म जी इंक्रोचमेंट करण खां पासो कयो त जीअं सरकार सुठे नमूने पंहिंजो कमकार करे सघे। जी नाज़रीन, लाड़काणे वासियुनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो चवणु आहे त लाड़काणे में ख़ासि तौर ते जेके चिंची रक्षा आहिनि उहे हज़ारनि जे तइदाद में आहिनि। मासूम ॿार आहे उहे चिंची रक्षा हलाइनि था, जंहिंजे करे एक्सीडेंट थियनि था, माण्हुनि खे परेशानी थिए थी ऐं ट्रैफिक जाम बि थिए थी। इन जे करे त जेके आहिनि अनलिमिटेड रक्षा आहिनि ऐं ॿियो ख़ासि सबबु जेको आहे शहर जे अंदरि इंक्रोचमेंट आहे, जेके मेन रोड रस्ता आहिनि उन्हनि ते मोटरसाइकिलियूं माण्हू बीहारे वञनि था ऐं जेके मेन रस्ता आहिनि उन्हनि ते रेडियुनि वारा ख़ासि तौर ते फ्रूट ऐं सब्जियुनि वारा रेडियूं बीहारनि था। अक्सर माण्हुनि इहे शिकायतूं कयूं त रेडियुनि वारनि खां जेके ट्रैफिक जा अहलकार आहिनि उहे पैसा वठनि था ऐं रिश्वत एवज़ उन्हनि खे बीहारनि था, जंहिंजे करे शहर जे अंदरि ट्रैफिक जी रवानगी में मुश्किलात पेश अचे थी। शहरी जेके आहिनि उहे तकलीफ़ खे मुंहुं ॾियनि था। लाड़काणे में गर्मी तमामु घणी आहे ऐं गर्मी जे सबबु जेके स्कूली ॿार शागिर्द वञनि था उहे केतिरा ई कलाक रोडनि ते रोड ब्लॉक हुजण जे करे जेको आहे उते बीठल आहिनि ऐं ख़ासि तौर ते जेके अस्पताल में मरीज़ वञनि था उन्हनि खे तकलीफ़ थिए थी। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इंतिज़ामिया फौरी तौर ते कदम खणे ऐं जेको आहे ट्रैफिक जी रवानी खे बहितर करे त जीअं शहरी सुख जो साह खणी सघनि। कैमरामैन मुश्ताक खोड़ो सां गॾु मुनव्वर हिंद, धरती न्यूज़, लाड़काणा।